अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं मां ॾिसी रहिया शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु तव्हांखे सिंधी शोबे जे हवाले सां काफ़ी सारियूं तव्हांजे लाइ हिकु नयूं अपडेट आंदियूं आहिनि ऐं तव्हां जेका कमेंट कया उन्हनि जा जवाब बि इन वीडियो में ॾींदुसि। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो जीअं तव्हां खां का ॻाल्हि मिस न थिए, तव्हांजो को कमेंट बि मिस न थिए। ऐं दुलाब, चंड ग्रहण, पत्थर दिल, हवेली, ॿिया टियां जेका ड्रामा आहिनि जेका अचण वारा आहिनि उन्हनि जे हवाले सां बि हिकु बहितरीनु अपडेट आहे ऐं कुझु ॿियूं ॻाल्हियूं बि तव्हां सां शेयर कंदुसि। हिन नंढे वीडियो में वॾियूं ॻाल्हियूं, नंढे शहर में वॾियूं ॻाल्हियूं तव्हां सां शेयर करणियूं आहिनि। हलूं था दोस्तों पंहिंजी अपडेट जी तरफ़, लेकिन उन खां पहिरियों जे अगरि तव्हांजी हिन आङुर में सूरु न आहे त महिरबानी करे वीडियो लाइक जो बटन दॿाए छॾियो, सब्सक्राइब जो बटन बि दॿाए छॾियो। जे तव्हांजे आङुर में सूरु आहे त पोइ को मसइलो न आहे, असां इहो दर्द सां तव्हांजो सही वेंदासीं। हलूं था दोस्तों पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अचण वारा जेका ड्रामा आहिनि, पहिरीं ॻाल्हि त उन्हनि जे बारे में मां तव्हां खां अपडेट ॾियण खां पहिरियां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां शेयर कंदो हलां। कुझु दोस्तनि कमेंट कया त यार इहो मूसा या वरी सिजावल ख़ान इन्हनि ड्रामनि में न आहे, इन्हनि में कहिड़े ड्रामे में इन्हनि जी एंट्री आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां अञा त इन्हनि जी का ॻाल्हि साम्हूं ज़ाहिर न आहे थी। जी हाँ, बाक़ी वक़्तु आहे तकरार ड्रामे वारो, इहो बिल्कुलु आहे ड्रामे में दुलाब सोप सीरियल में। इहो आहे कालू ज़हर ज़िंदगी वारो आहे, कुराड़ो जेको कालू कमदार हुयो उहो साईं निसार शाह हिन टाइम उहो बि आहे, साईं निसार शाह बि दुलाब ड्रामे में। ऐं कुझु जेको आहे ज़हर ज़िंदगी जा काफ़ी अदाकार आहिनि मीरपुर माथेले जा। मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो हो त फज़ल मलिक खजू साहिब सां जॾहिं राब्तो थियो उन इहा ॻाल्हि कई हुई त मीरपुर माथेले में जेका अदाकार आहिनि उन्हनि खे वॾो भरपूर मौक़ो ॾिनो वेंदो इन ड्रामे दुलाब में। छाजे करे शूटिंग बि उते थी रही आहे मीरपुर माथेलो में, ऐं हाणे जेको आहे उन्हनि अदाकारनि खे ॾिनो वञे थो चांस जेका ज़हर ज़िंदगी में हुया। उहे मीरपुर माथेले जा अदाकार घणा हुया, जी अली हसन चॾड़ थी वियो, लाला फ्याज़ थी वियो, कालू थी वियो, अमीद अली कलवड़ थी वियो, ऐं ॿिया जेका हल्का फुल्का जेका अदाकार काफ़ी हुया, जेका कमाल खान जा वाठा हुया, इहे घणा मीरपुर माथेले जा हुया। इहे बि जेको आहे दुलाब ड्रामे में एंट्री हणी रहिया आहिनि ऐं शूटिंग बि धमाके सां उते हली रही आहे, भरपूर शूटिंग हली रही आहे। ऐं पहिरें स्पेल जी जेका शूट आहे उहा धड़ाधड़ हली रही आहे। पहिरें स्पेल जूं 25 खां 50 ताईं एपिसोड हूंदा आहिनि। इहो पहिरियों स्पेल कीअं बि करे फज़ल मलिक खजू साहिब लॻो पियो आहे त गर्मी में नथो गर्मी ॾिसे, नथो सर्दी ॾिसे ऐं शूट करे थो तव्हांजे लाइ, असांजे लाइ त जीअं ऑडियंस खे सुठो ड्रामो पुॼायां। हिन टाइम को सुठो ड्रामो नथो हले। ऐं हिकिड़े दोस्त कमेंट कयो हुयो, 2-3 कमेंट आया अहिड़ा हिकु जहिड़ा, उन इहो लिखियो हुयो त जेको आहे को बि हिन टाइम ड्रामो सुठो नथो हले, महिरबानी करे को सुठो ड्रामो हलायो वञे। दोस्तों मां बि इहो चवंदुसि जेका डायरेक्टर आहिनि, जेका राइटर आहिनि, जेका टीवी सीरियल जा मालिक आहिनि, उन्हनि खे इहा ॻाल्हि कंदुसि बाबा को महिरबानी करे को सुठो ड्रामो हलायो। वाक़ई हिन टाइम चंड ग्रहण हलाइणु खपे, उहो तयारु पियो आहे, ड्रामो मुकमिल पियो आहे ऐं उन खे हलाइणु खपे त जीअं ऑडियंस बोर न थिए। जेका दोस्त आहिनि इहे ॾिसण वारा कारे वञनि, इहे उर्दू ड्रामनि ते जे हलिया विया त पोइ सिंधी ड्रामनि खे वॾो हिकु धचको लॻी वेंदो। जे इन्हनि खे राज़ी करिणो आहे त को न को सुठो ड्रामो हिन टाइम हलायो वेंदो। हिन टाइम पत्थर दिल ड्रामो बि बंदि लॻो पियो आहे, तव्हां ॾिठो त उन जो फ़िलहालु उन खे क्लोज़ करे छॾियो अथनि, उन जो को ॾस पतो न आहे। ऐं ॿियो ॻाल्हि त चंड ग्रहण जो स्पेल पहिरियों मुकमिल आहे, पोइ उहो छो नथो हलायो वञे। दोस्तों उहो इन करे नथो हलायो वञे चंड ग्रहण, वजह हिकिड़ी आहे। उहा वजह कहिड़ी आहे मां तव्हांखे ॿुधायां थो। दिलि में तूं, यलगार, इहे ॿई पुराणा ड्रामा आहिनि, इहे हली रहिया आहिनि। ऐं दिलि में तूं जूं 17 एपिसोड आहिनि, यलगार जा 54 या 55 एतिरा एपिसोड आहिनि। ॿई ड्रामा ऐं जेका नंढा ड्रामा आहिनि, सीरियल ड्रामा आहिनि, इहे ख़तमु थींदा। इन खां पोइ जेको आहे यकदमि हलायो वेंदो चंड ग्रहण। फ़िलहालु चंड ग्रहण खे दॿे में बंदि करे पेटी में रखी तालो हणी छॾियो आहे। जेसीं ताईं इहे एंड नथा थियनि तेसीं ताईं चंड ग्रहण जी पहिरीं एपिसोड न हलंदी। इहा वजह आहे, ॿी का अहिड़ी वजह न आहे। ऐं जेका दोस्त इंतज़ारु करे रहिया आहिनि, कमेंट करे रहिया आहिनि, उन्हनि जूं वॾियूं महिरबानियूं, उन्हनि जा लख कुर्ब। तव्हां सुठा कमेंट असां पढ़ंदा आहियूं ऐं उहे कमेंट वरी पंहिंजी वीडियो में बि शामिलु कंदा आहियूं ऐं उन्हनि जे जेका जवाब बि ॾींदा आहियूं, तव्हांजा सुवालनि जा जवाब बि ॾींदा आहियूं। रही ॻाल्हि दोस्तों
हिकु ॿियो नंढो ड्रामो आहे, मिनी सीरियल ड्रामो हली रहियो आहे आज़म मिंगल जो। उहो आहे पंहिंजनि जा गदार। लाला फ़याज़ जे चैनल ते जेको आहे उनजी अचणी आहे पहिरीं एपिसोड। उन जी बि शूट मीरपुर माथेले खां घोटकी जे इलाइक़नि में सुठी सुठी लोकेशननि ते धड़ाधिक उन जी शूटिंग हली रही आहे आज़म मिंगल जी, जंहिंमें उमीद अली कलवड़ साहब यानी उर्फ़ ओठो बि आहे, लाला फ़याज़ पाण बि आहे, काफ़ी ॿिया नामी गिरामी अदाकार आहिनि पंहिंजनि जा गदार। उहो नंढो शॉर्ट ड्रामो आहे लेकिन शइ सुठी, धमाको उन में वरी वॾो आहे। हाणे जेको दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त काफ़ी दोस्तनि इहा कमेंट कया मूं ॾे वीडियो जे हेठां, यार वजह कहिड़ी आहे जो पत्थर दिल खे बंदि कयो वियो आहे। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पत्थर दिल ड्रामे जी का वजह न आहे। वजह इहा आहे शूटिंग रुकिजी वई त रुकिजी वई, इन जे करे उहो हिते बंदि लॻो पियो आहे। ॿी ॻाल्हि त वरी जेको KTN वारनि जा ड्रामा आहिनि उते जॾहिं शूटिंग थींदी आहे, KTN वारा इजाज़त न आहिनि ॾींदा अदाकारनि खे तव्हां पंहिंजे मोबाइल खां शूटिंग जा कुझु वीडियो जेको आहे रिकॉर्ड करे तव्हां पंहिंजे YouTube चैनल ते रखो। इन जे करे जॾहिं बि KTN जो ड्रामो हलंदो तव्हांखे उन जी वीडियो फ़ोटो नज़र न ईंदा। छाजे करे KTN वारनि जो असूल आहे उहो पंहिंजे अदाकार भली वॾो अदाकार आहे या नंढो आहे, उनखे इजाज़त न ॾींदा पंहिंजे चैनल जी प्राइवेसी यानी पंहिंजे ड्रामे जी प्राइवेसी अॻे ई पंहिंजा सीन शाट करे छॾनि ऐं पोइ उहो ड्रामो केरु ॾिसंदो। इन जे करे इन पत्थर दिल जी फ़िलहाल का ख़बर तव्हांजे साम्हूं न आई हूंदी, सिर्फ़ु असां ई अपडेट ॾेई रहिया आहियूं। पत्थर दिल हलंदो सही, पोइ दोस्तो जॾहिं हले हिन टाइम त पत्थर दिल खे तालो हणी उन खे बि क्लोज़ करे छॾियो अथनि, उनजो चैप्टर बि हिन टाइम क्लोज़ लॻो पियो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ग़ुलाम हुसैन हली रहियो आहे ऐं ॿियो वरी जेको हली रहियो आहे हवेली ड्रामो हली रहियो आहे। ऐं KTN वारनि जो बि जागीर ड्रामो मुकमिल थियण वारो आहे, जंहिंमें मज्जू लाड़ा, साईं निसार शाह आहे, न मज्जू लाड़ा ऐं ॿियो वॾेरो आहे जेको शाह साहबु आहे, काफ़ी ॿिया अदाकार आहिनि लेकिन उहो बि उन जा बि ॿ टे टीज़र अची विया आहिनि, तव्हां ॾिठा हूंदा KTN वारनि जा जागीर ड्रामो, लेकिन उन खे फ़िलहालु नथो हलायो वञे। कुझु ॾींहंनि जे अंदरि उमेद आहे उहो ड्रामो हली सघे थो ऐं उहो जे हली वियो ड्रामो दोस्तो त पोइ वाह थी वेंदी, लेकिन उहो या ग़ुलाम हुसैन जी जाइ ते हलायो वेंदो या हवेली ड्रामे जी जाइ ते, पोइ इन ॿिन्ही मूं कंहिं ड्रामे खे क़ुर्बानी ॾेई सघनि था का ख़बर न आहे। छाजे करे त हवेली ड्रामो आहे इन जी मूंखे ख़बर आहे, इन जो 50 क़िस्तां मुकमिल शूट थियल आहिनि, जंहिंमें 32 क़िस्तां हली चुकियूं आहिनि हवेली जूं, बाक़ी घणियूं बचियूं मथां 20 या 18 क़िस्तां बचियूं आहिनि, अची 18-17 क़िस्तां। हाणे उन जी शूटिंग वरी स्टार्ट थियण वारी आहे। डायरेक्टर जेको आहे मंज़ूर दानिश साहब उर्फ़ टोनी, जेको शमन मिराली जी फिल्म में जंहिं मश्करे जो किरदारु अदा कयो टोनी जो, उहो जेको आहे डायरेक्टर आहे इन ड्रामे जो मंज़ूर दानिश साहब, उनजो असली नालो आहे, उर्फ़ टोनी चई सघो था। पुराणी शमन मिराली जी फिल्म अथव, ठीकु आहे, उन में उन किरदारु अदा कयो, ॾाढो सुठो अदाकार आहे। हिन टाइम हू डायरेक्टर आहे, अदाकारी फ़िलहालु उन आर्ज़ी तौरु बंदि करे छॾी आहे ऐं उन सां मुंहिंजो जॾहिं राब्तो थियो उन चयो हाणे तमामु जल्द वरी ॿिए अॻे स्पेल जी बि रिकॉर्डिंग शुरू थींदी हवेली जी। मुंहिंजे ख़्याल में त मतां अॻिते हली हवेली खे ब्रेक ॾियनि उते इहो हलाए छॾनि जागीर ड्रामो, थी सघे थो ईअं बि थी सघे थो दोस्तो, इन में का ग़लति ॻाल्हि न आहे, इहो बिल्कुलु सच आहे, ईअं थी सघे थो, इन में नो टेंशन वारी ॻाल्हि आहे। दोस्तो अॼु जो वीडियो असांजो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते, उमेद आहे तव्हां हेसि ताईं ॾिठो हूंदो, जे तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे महिरबानी करे असांजे चैनल शाहिद खोसो व्लॉग खे सब्सक्राइब करे छॾियो, हिन वीडियो खे बि लाइक करे छॾियो। जे तव्हांजे आंगुर में सूरु आहे त मां हली तव्हांखे इलाजु कराईंदुसि, जे सूरु न आहे त पोइ क्लिक जो बटन लॻायो हाणे ई ऐं हिन खे शेयर कयो, लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं सुठा कमेंट कयो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, असांखे ख़ुदा दुआनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।